वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ कौमी सलामती बाबत पार्लियामानी कमेटी जो इन कैमरा इजलास ख़त्म। कौमी सलामती की पार्लियामानी कमेटी की दहशतगर्दी के ताज़न वाक़िअनि की सख्त मज़म्मत। सियासी ऐं अस्करी क़यादत पारां दहशतगर्दन ऐं ख़ारिजियुनि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो। दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ हर ऑप्शन इस्तेमाल कयो वेंदो। दहशतगर्दी के मुकम्मल ख़ात्मे लाइ समूरा वसीला कुतुब आणण जो ऐलान। कौमी सलामती बाबत पार्लियामानी कमेटी के इजलास की पथिराई जारी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त दहशतगर्दन लाइ पाकिस्तान की सरज़मीन ते का जगह नाहे। दहशतगर्दी मुल्क लाइ नासूर बणिजी वियो आहे। शहीदनि जी कुर्बानियुनि खे रायगाह नथो करे सघिजे। असां मुल्क खे दहशतगर्दी खां मुकम्मल पाक करण जो अज़्म कयो आहे। मुल्क में अमन अमान ऐं सलामती खे यकीनी बणायो वेंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पूरी क़ौम मुतहद आहे। दहशतगर्दी खे हर सूरत में शिकस्त ॾिनी वेंदी। अफगानिस्तान दहशतगर्दन लाइ महफूज़ ठिकाणो बणिजी वियो आहे। जेका बाहि पाकिस्तान में लॻल आहे उन खां पाड़ेसिरी बि बची न सघंदा। दहशतगर्दन जी माली मदद कंदड़नि जो बि असांखे पतो लॻाइणो पवंदो। अफगानिस्तान में थींदड़ दहशतगर्दी जो मामलो सिफारती सतह ते उथारणो पवंदो। दुनिया खे बि अफगान हुकूमत जी किरदार खां आगाह करणो पवंदो। असांखे पंहिंजी परॾेही पॉलिसी खे वधीक स्पाइतो बणाइणो पवंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी सलामती की पार्लियामानी कमेटी के इजलास के ख़िताब। तहरीक इंसाफ और अपोजिशन इत्तेहाद PTI बानी से मुलाकात कराइण ताईं कौमी सलामती की पार्लियामानी कमेटी के इजलास में शिरकत का इनकार करे छॾियो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराइण जो मुतालबो उमर अयूब, सलमान अकरम राजा ऐं महमूद खान अचुकज़ई चयो आहे त असां हिन वक़्तु कंहिं बि ऑपरेशन के हक़ में नाहियूं। PTI बानी खां सवाइ गॾिजाणी जी अहमियत न हूंदी। असां गैर आईनी वज़ीर-ए-आज़म की दावत ते कीअं वञूं। सिंधु दरिया ते तकरारी केनालनि जी अॾावत जो कम न थी रहियो आहे। कुछ भी थिए सिंधु ते नवा केनाल कंहिं भी सूरत में ठहण न ॾींदासीं। पीपल्स पार्टी क़यादत पंहिंजो वाज़े मौक़िफ़ ॾेई चुकी आहे। ईद खां पोइ सहाफ़ियुनि जे हिक वफ़द खे चोलिस्तान मोकिलींदासीं। ज़ैन शाह जिन जाइ ते वियो आहे इहो हंधि ॿुधायो वञे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी जी ताज़ी लहर सोचल समझल साज़िश आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त क़ौमी सलामतीअ बाबति पार्लियामानी कमेटी जे इजलास में PTI मेंबर शरीक नाहिनि थिया। अहम मामले ते PTI हुकूमत सां गॾु न बीठल आहे। सॼी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ आहे। दुश्मन जो मक़सद मुल्की सलामती ऐं मईशत खे नुक़सान पहुचाइण तोड़े मुल्क खे कमज़ोर करणु आहे। KP में हालतूं इंतिहाई ख़राब आहिनि। PTI खे उते ध्यानु ॾियणु घुरिजे। कैनालन वारे मसले ते असांखे वॾे वज़ीर ऐं पार्टी जे मौक़िफ़ ते मुकमल एतमाद आहे। कंहिं बि क़ीमत ते कैनाल ठहण न ॾींदासीं। स्पीकर खां मुतालबो कंदसि हाउस कमेटी जोड़े इलाइक़े जे दौरे ते मोकिले। इहा कमेटी वापसी ते आवाम खे सूरतहाल खां आगाह करे। PPMPA इम्तियाज़ शेख जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब सां चवणु आहे त सीनियर वज़ीर शरजील इनाम मेमण खे दरख़्वास्त कंदो त सहाफ़ियुनि जी टीम कैनालन वारे इलाइक़े में मोकिले। उहो इन करे ज़रूरी आहे त कुझु वीडियोज़ हलनि पियूं जिन बाबति आवाम खे आगाही मिलणु घुरिजे। सिंध जी आवाम जो आवाज़ ॿुधो वञे न त उन जा नतीजा ख़राब निकिरंदा। पीपल्स पार्टी सिंधु दरिया ते तकरारी केनालनि जी अॾावत वारे मंसूबे ख़िलाफ़ 4 अप्रैल ते एहतजाज जो ऐलान करे छॾियो। PP सिंध जे इतलात सेक्रेटरी सेनेटर आजिज़ थामरा कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 6 केनाल त छा पर पाणी जा 6 फुड़ा बि मंज़ूर नाहिनि। GDA इन्हनि ख़िलाफ़ एहतजाज करे जेके केनाल ठाहिण जी कोशिश पिया कनि। GDA कालाबाग डैम की हिमायत कई हुई ऐं पाणी जे मसइले ते सौदेबाज़ी कई। जेके अॼु PP खे चई रहिया आहिनि उन्हनि हमेशह सिंध सां गद्दारी कई। सभिनी खे दावत आहे त केनालनि वारे मसइले ते गॾु थियनि। PP 4 अप्रैल ते एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। लखे माण्हू ग़रीब खुदाबख्श भुट्टो ते गॾु थी केनालनि ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कंदा। पीपल्स पार्टी एहतजाज कंदड़ वकीलनि शागिर्दनि ऐं सहाफ़ियुनि जी हिमायत करे थी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सुभाणे खां 22 मार्च ताईं सऊदी अरब जे सरकारी दौरे ते रवानो थींदो। वज़ीर-ए-आज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात बि कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान मौजूदु ॿई अख़बार वापार खे हथी वठाइण मुख़्तलिफ़ शोबनि में भाईवारी वधाइण ते गौर कंदा। वज़ीर-ए-आज़म जे दौरे जो मक़सदु ॿितरफ़े लाॻापन ऐं इक़्तिसादी सहकार खे हथी वठाइण ऐं सीड़पकारी वधाइण आहे। वफ़द में नायब वज़ीर-ए-आज़म इसाक़ डार समेत वफ़ाक़ी वज़ीर ऐं सीनियर अमलदार शामिल हूंदा। सऊदी वली अहद सां मुलाक़ात में इक़्तिसादी सहकार खे मुस्तहकम करण ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी।